अस्सलाम वालेकुम। कल यूनाइटेड नेशंस जे ऑब्जर्विंग स्टेट में तव्हांखे मां फिलिपाइंस लिखायो हुयुमि, पर उहो फ़लस्तीन अथव। ठीकु आहे, फ़लस्तीन एशिया जो मुल्क आहे। ऐं ॿियो कहिड़ो हुयो वेटिकन सिटी। वेटिकन सिटी जेको आहे यूरोप जो मुल्क आहे। ठीकु आहे, वेटिकन सिटी जो कैपिटल ख़ुदि वेटिकन सिटी आहे, ऐं फ़लस्तीन जो जेको आहे रामला आहे। ठीकु आहे, ऐं यूनाइटेड नेशंस खे नोबेल प्राइज़ बि मिलियो हुयो। कॾहिं? 2001 में। ठीकु आहे, उन टाइम उनजो सेक्रेटरी जनरल केरु हुयो? कोफ़ी आनंद। उहो कहिड़े मुल्क जो हुयो? गाना जो। उनखां बाद में केरु थियो हुयो? उनखां बाद में हुयो बंकी मून। जेको हुयो कोरिया जो। उनखां बाद में एंटोनियो गटर्स थियो।